अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लिया डी अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोयामा जी ख़िदमत में हिकु भेरो वरी हाज़िर आहे। अॼु बि असां कुझु बुनियादी नोयत जी मालूमात खे हिक ॿिए सां शेयर कंदासीं त जीअं मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो थिए। तव्हां खां इंटरव्यू में पुछनि था त बाबा अर्बन जे दौर में सयाह जेके सयाहनि वटां जेके ॻाल्हियूं मिलनि थियूं उन्हनि मां सिंधी उन वक़्तु अरबन जे दौर में रस्मुल ख़त जे हवाले सां कहिड़ियूं ॻाल्हियूं मिलनि थियूं। तव्हां चओ साईं अरब सयाह ॿुधाइनि था पिया त अरबन जे दौर में 200 खनि रस्मुल ख़त सिंधीअ में ॻाल्हायूं वेंदियूं हुयूं। अच्छा, तव्हांखे चवंदा भला रस्मुल ख़त ऐं सूरत ख़तीअ में बाबा बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे तव्हां ॿुधायो। तव्हां चवंदा साईं रस्मुल ख़त यानी रस्म माना रवाज, ख़त माना लिखणु, लिखण जो रवाज, ऐं सूरत ख़ती यानी लिखण जी सूरत। हाणे ॿिन्ही में फ़र्क़ु इहो आहे त मुख़्तलिफ़ दौरनि जो जॾहिं मुतालियो कयूं था असां त असांखे मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ रस्मुल ख़त मिलनि थियूं। जीअं अरबन जे दौर में चवनि था 200 रस्मुल ख़त मिलनि थियूं, यानी सिंध जे मुख़्तलिफ़ हिसनि में तबई भाङनि में लिखण जो अलॻि अलॻि रवाज रहियो आहे। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी अलॻि लिपि रही आहे, हर कंहिंजो पंहिंजा पंहिंजा अलॻि अखर रहिया आहिनि, उनखे डीकोड कंदा रहिया आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते शिकारपुरी रस्मुल ख़त खे वरी साखरो रस्मुल ख़त वारा न सम्झंदा, माना शखर वारी जेका रस्मुल ख़त आहे उनखे साखरो रस्मुल ख़त चवनि था, शिकारपुरी रस्मुल ख़त। ईअं अर्धनागरी, देवनागरी, गुरमुखी इहे रस्मुल ख़त आहिनि। भाटिया रस्मुल ख़त आहे, सेवस्तानी रस्मुल ख़त रहियो आहे सिंधीअ में। ईअं वरी मुख़्तलिफ़ रस्मुल ख़त जेके आहिनि उहे असांजूं बेशुमार रस्मुल ख़त रहियूं आहिनि मुख़्तलिफ़ दौरनि में। जॾहिं सूरत ख़ती जी ॻाल्हि था कयूं त सूरत ख़ती यानी लफ़्ज़नि जी जुमिलनि में बीहक जी हिकिड़ी इमला सूरत आहे, हतमी सूरत आहे, उनखे असां सूरत ख़ती था चऊं, जेका बाक़ाइदा मंज़ूर थियल हुजे ऐं यूनानी मसली मंज़ूर थियल हुजे ऐं सभिनी ते हिक जहिड़ी लागू हुजे। बाक़ाइदा सूरत ख़ती असां जेकॾहिं चऊं था उहा त असांखे अंग्रेज़नि जे दौर में मिली आहे 1853 ईस्वी में, जॾहिं बाक़ाइदा सूरत ख़ती जो वजूद में आयो। इन खां अॻु असां वटि मुस्तनदी सही पर लिपि मौजूदु आहे। मिसाल जे तौर ते ख़ाजकी लिपि मौजूदु आहे, पोइ अबुल हसन जी सिंधी जेका आहे उहा मौजूदु आहे। उहा सूरत ख़तीअ जो हिकिड़ो नमूनो ज़रूरु आहे, छाकाणि त अबुल हसन जी सिंधीअ खां पोइ वरी अबुल हसन जी सिंधीअ में लिखियूं हुयूं, त उनखे बि असां इब्तिदाई सूरत ख़ती ज़रूरु चई सघूं था पिया। पर माज़ीअ में जेके रस्मुल ख़त रहियूं आहिनि उहे जीअं मां तव्हांखे ॿुधायो त देवनागरी बि रस्मुल ख़त ऐं अर्धनागरी बि रस्मुल ख़त, हटवाणकी, ख़ुदाबादी रस्मुल ख़त आहिनि। तव्हां खां पुछनि था बाबा हटवाणकी ख़ुदाबादी में कहिड़ो फ़र्क़ु आहे। तव्हां चवंदा साईं ख़ुदाबादी ऐं हटवाणकी साॻी रस्मुल ख़त जो नालो आहे। ऐं वरी तव्हांखे चवनि था त भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त जेका देवनागरी लिपि आहे उन लिपीअ में या उन रस्मुल ख़त में कहिड़े असांजे शाइर जो सभ खां पहिरियों कलाम मिले थो पियो। तव्हां चवंदा साईं काज़ी कादन साहिब जो जेको कलाम आहे असांखे देवनागरी लिपीअ में मिलियो आहे सभ खां पहिरीं, ऐं उनखां पोइ उनखे सिंधी लिबास पारायो वियो आहे। अच्छा, वरी तव्हां खां पुछनि था त भला उहो कहिड़ो शाइर आहे जंहिंजी शाइरी असांखे गुरमुखी रस्मुल ख़त में मिले थी पई। तव्हां चवंदो साईं सामी साहिबु आहे असांजो, सामी जी शाइरी जेका आहे असांखे गुरमुखी रस्मुल ख़त में मिले थी, जेका वरी पोइ दीवान कोड़ेमल सुधे संवारे उनखे सिंधी रस्मुल ख़त में आंदो। गुरमुखी रस्मुल ख़त बाबा कहिड़ी आहे। तव्हां चवंदो साईं इहे सिख पंजाबी जेके आहिनि उन्हनि जी लिखत जो जेको अंदाज़ आहे उहो गुरमुखी वारो आहे ऐं उहा रस्मुल ख़त आहे। अहिड़े तरीक़े सां ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी। तव्हांखे चवंदा बाबा हिकिड़ो नाविल आहे इबरत, तव्हां असां ॿुधाईंदो त उहो कंहिंजो आहे। तव्हां चवंदो साईं खलीक मोराई साहिब जो आहे। अच्छा बाबा, इन नाविल में छा आहे। तव्हां चवंदो साईं इबरत नाविल में बुनियादी तौर ते कराचीअ जूं जेके हालतूं आहिनि सियासी समाजी उन हालतुनि जो अक्स चिटियल आहे। अच्छा, खलीक मोराई जा बाबा ॿिया कहिड़ा नाविल आहिनि। तव्हां चवंदो साईं हिकिड़ो सुंदरी नाविल आहे, ब्राह्मण समाज ते उहो नाविल लिखियलु आहे, सुंदरी नाविल बि खलीक मोराई जो आहे। अच्छा, वरी नसीमा नाविल उहो बि खलीक मोराई जो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवनि था भला मिर्ज़ा कलीश बेग जा कुझु जासूसी नाविलनि जा नाला ॿुधाईंदो। तव्हां चवंदो साईं शर्लाक होम जा अजीबो ग़रीब कम, भयानक लाश मिर्ज़ा कलीश बेग जा जासूसी नाविल आहिनि। तव्हां खां वरी पुछंदा त भला इहो तव्हां ॿुधाईंदो असांखे त उहे कहिड़ा किताब आहिनि जंहिंमें रुञ जो ज़िक्र थिए थो, यानी रुञ अचे थी उन में रुञ। तव्हां चवंदो साईं हिकिड़ो ऋण ऐं रुञ जो इतिहास नूरुल्लाह शाह जी कहाणी जो किताबु आहे। रुञ ऐं पड़ाॾा नाविलिट आहे माणिक साहिब जो, मुनीर अहमद माणिक जो। रुञ ई पाछा मोहन कलापना जो किताबु आहे। रुञ हिकिड़ो नाविल आहे, जीम ऐं मंघाणी जो नाविल आहे रुञ, उहो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो किताबु आहे फ़कीर मोहम्मद लाशारी साहिब जो
रुञ जहिड़े समाज में मोर जहिड़ी रड़, उहो किताबु फ़कीर मोहम्मद लाशारी साहिब जो आहे। तव्हां खां पुछंदा बाबा लाशारी साहिब जिन किताब में छा आहे, तव्हां चवंदो साईं हिन में उनजा एडिटोरियल्स आहिनि, ऐं हिन रुञ जहिड़े समाज में मोर जहिड़ी रड़ इन जा ॿ भाङा आहिनि, माना ॿिनि भाङनि में हीअ किताबु छपियो आहे। वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त शेख अयाज़ हिकिड़ो रिसालो कढंदो अॻिते क़दम, उन जा घणा छापा निकिता, तव्हां चवंदो 3 अगस्त, जून जुलाई अगस्त 3 छापा। वरी तव्हांखे चवंदा भला रूह रिहाण रिसालो 1921 में कंहिं कढियो, तव्हां चवंदो साईं उहो रूह रिहाण रिसालो ॼेठमल परसराम साहिबु कढियो। अच्छा भला ॼेठमल परसराम खे कहिड़े अख़बार में एडिटोरियल लिखण जे करे क़ैद कयो वियो, तव्हां चवंदो साईं हिकिड़ी अख़बार आहे हिंदवासी, उन में हुन एडिटोरियल लिखियो हो, उन ते बग़ावत जो केस हलियो ऐं पोइ उनखे क़ैद कयो वियो, ऐं पोइ उन अख़बार जो नालो मटाए तब्दील करे भारतवासी छपियो रखियो वियो। ऐं रूह रिहाण रिसालो 1921 में जीअं जेल मां आज़ादु थियो त ॼेठमल परसराम साहिब जो रिसालो कढियो, ऐं उन रिसाले जो थियोसॉफिकल सोसाइटी में तसव्वुफ़ खे फैलाइण में हिकिड़ो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन रहियो आहे। अच्छा वरी तव्हां खां पुछंदा त भला ॼेठमल परसराम हिकिड़ो वॾो अदीब आहे असांजो, तव्हां ॿुधाईंदव त उन हिकिड़ी जेल डायरी लिखी आहे, ॿुधाईंदो उनजो नालो छा आहे, तव्हां चवंदो साईं तरंग जो तीरथ, उनखे पहिरीं जेल डायरीअ जो करार ॾिनो वञे थो पियो। अच्छा बाबा इहो ॿुधाईंदो त साहड़ जा श्रंगार किताबु आहे, इहो कंहिंजो किताबु आहे ऐं हिन में छा आहे, तव्हां चवंदो साईं साहड़ जा श्रंगार अलामा आया काज़ी साईं जेम्स शहद जा जेके ख़त आहिनि उन ते मबनी हिकिड़ो किताबु आहे ऐं ख़तनि जो किताबु आहे। अच्छा भला इहो ॿुधाईंदो त ख़तनि जे हवाले सां अॼु पिणु चिकियम चाक कंहिंजो किताबु आहे, तव्हां चवंदो साईं उहो बि जेम्स शहद ऐं अमीर मोहम्मद ख़ुर्शीद जा जेके ख़त आहिनि उहो उन्हनि ख़तनि ते मबनी ही किताबु आहे। अच्छा वरी तव्हांखे चवंदा भला जेको कई किताबु आहे किताबु उन जो उहा कहिड़ी सिन्फ़ ते लिखियलु आहे, तव्हां चवंदो साईं कई किताबु आतमकथा आहे करीम बख़्श निज़ामाणी जी किताबु। अच्छा साईं अच्छा वरी तव्हांखे पुछंदा करीम बख़्श निज़ामाणी हिकिड़ी फिल्म बि ठाही, तव्हां ॿुधाईंदो उहा कहिड़ी फिल्म आहे, तव्हां चवंदो साईं एकता जे नाले सां हुन फिल्म ठाही ऐं उहा एकता खे पहिरीं सिंधी फिल्म जो दर्जो हासिलु आहे। वरी तव्हां खां पुछंदा त भला इहो ॿुधाईंदो त सिंधी ड्रामो स्टेज ते जेको पहिरियों ड्रामो कयो वियो उहो कहिड़े वक़्तु कहिड़े साल कयो वियो ऐं उहो कहिड़ो ड्रामो हो, तव्हां चवंदो साईं नल दमयंती, ऐं इहो 1892 जो दौरु आहे जॾहिं इहो स्टेज कयो वियो, पहिरियों भेरो कराचीअ में स्टेज कयो वियो। वरी तव्हां खां पुछंदा त इन जो लेखक केरु आहे, तव्हां चवंदो साईं मास्टर जेठानंद। अच्छा वरी तव्हां खां पुछंदा त इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त हरिकांत श्रीकांत सदफ़ उहो ॿुधाईंदो त कंहिं उनजे पीउ जो नालो छा आहे, तव्हां चवंदो साईं हुनजे पीउ जो नालो मोती प्रकाश आहे। भला हिनजी माउ जो नालो छा आहे, तव्हां चवंदो साईं हिनजी माउ जो नालो कला प्रकाश आहे। अच्छा वरी तव्हां खां पुछंदा त भला इहो ॿुधायो असांखे त सिंधी अदब जी जॾहिं तारीख़ असां पढ़ूं था पिया त उन तारीख़ जो जेको पहिरियों जेको शेर ॿुधाइनि था पिया सिंधी जे हवाले सां इब्तिदाई जेको शेर आहे उहो कहिड़ो आहे, तव्हां चवंदो साईं अरह बरह कंकरा की करे मदरा, इनखे पहिरियों इब्तिदाई शेर तसवुरु कयो वञे थो, पर को बि मुस्तनाद हवालो नथो मिले त इहो को सिंधीअ जो शेर आहे, इन जे करे इनखे बहरहाल हिकिड़े हवाले तौरु वरितो वञे थो पियो सिंधी अदब में। अच्छा वरी तव्हांखे चवनि था त भला सिंधी अदब में ख़त नवीसीअ जे हवाले सां उहो कहिड़ो अदीब आहे जंहिं ख़त नवीसीअ जे हवाले सां PhD कई आहे, तव्हां चवंदो साईं कलीम लाशारी ख़त नवीसी जे हवाले सां PhD कई आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे वरी पुछनि था तव्हां इहो ॿुधायो असांखे त समान उमिरि ऐं आतमकथा में कहिड़ो फ़र्क़ु आहे, तव्हां चवंदो समान उमिरि कंहिं बि फ़र्द जी लाइफ जे वाक्यनि खे कंपाइल कंदड़ को ॿियो माण्हू हूंदो आहे, ऐं आतमकथा को बि फ़र्द पंहिंजी पाण लिखंदो आहे। ॿिन्ही में बुनियादी फ़र्क़ु इहो आहे त आतमकथा पाण लिखी वेंदी आहे ऐं समान उमिरि को ॿियो लिखंदो आहे। अहिड़े तरीक़े सां ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं सवालनि मां सवाल निकिरंदा। सो उमेदु आहे त असांजे हीअ जेके नंढा नंढा टिप्स आहिनि, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे तव्हांजे ज़हनशीन थींदियूं ऐं तव्हांजे लाइ मशल्ला बणजंदियूं इंटरव्यू में। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु वरी कंहिं नए मालूमात सां नए ख़्याल सां हाज़िर थींदासीं। सो मोकिलाणी न आहे जॾहिं पेर तेॾां ख़ैर।